ख़बर के हवाले से अवांखे आगाह कंदासूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे कैंपुनि में मुतासिरनि खां सहूलतनि बाबति ॼाण वरिती आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमण पारां हैदराबाद हैदर शाह अबड़े, सावन खान गोपांग, साकन ॾाहिरी, हाजन अली नवाज़ गोपांग जी सरकारी स्कूलनि में क़ाइम कैंपनि जो दौरो कयो आहे। शर्जील मेमण मुतासिरनि खे हर मुमकिन सहूलतूं ॾियण जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त जन जा घर ढही पिया आहिनि। सिंध हुकूमत उन्हनि जी सार संभाल लहंदी। सूबाई वज़ीर चयो त टंडेजाम में BSIP सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदासूं। इहा अहम ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदासूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे कैंपनि में मुतासिरनि खां सहूलतनि बाबति ॼाण वरिती आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमण पारां हैदर शाह अबड़े, सावन खान गोपांग, साकन ॾाहिरी, हाजन अली नवाज़ गोपांग जी सरकारी स्कूलनि में क़ाइम कैंपस जो दौरो कयो वियो आहे। शर्जील मेमण मुतासिरनि खे हर मुमकिन सहूलतूं ॾियण जी ख़ातिरी कराईंदे चयो जन जा घर ॾेई विया आहिनि। सिंध हुकूमत उन्हनि जी सार संभाल लहंदी।